नाज़रीन, मीरपुर ख़ास में बिजली जे अण ऐलानियल लोड शेडिंग खिलाफ़ सिविल सोसाइटी तरफ़ां हेस्को ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे तालिब शहर जी हीअ रिपोर्ट। मीरपुर ख़ास जेको अंबन ऐं एनजीओ जे हवाले सां सुञाणप रखे थो, उन में हिन वक़्तु बिजलीअ जे अण ऐलानियल लोड शेडिंग शहरियुनि जी मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। अहिड़े अमल ख़िलाफ़ मीरपुर ख़ास जी सिविल सोसाइटीअ पारां एहतजाजी तहरीक शुरू कंदे हेस्को ऑफिस अॻियां धरणो हयो वियो ऐं उन हवाले सां जेको बिजलीअ जा केतिरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि ऐं शहरी जेको चंदो करे उहे ट्रांसफार्मर ठाराइनि था त ॿिए ॾींहुं ख़राब थिए थो। उन हवाले सां बहिरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन शहर में लोड शेडिंग या वापडा जे तनसीबात जी ख़राबी या ट्रांसफार्मर जे जली वञण जे करे हितां जा शहरी काफ़ी वक़्त खां वरी अज़ाब में मुब्तला आहिनि। शहर हुजे थोरे ॻोठाणा इलाइक़ा हुजनि, किथे बि जेको आहे सो बिजली सही नमूने सां कोन थी हले। नेठ मजबूर थी असां मीरपुर ख़ास जी सिविल सोसाइटी, सियासी समाजी तंज़ीमूं, आम शहरी दुकानदार, कारोबारी माण्हू मजबूर थी विया आहियूं त असां पंहिंजो आवाज़ एहतजाजी नमूने सां वस वारनि ताईं पहुंचायूं। हमने इस पूरी तहरीक को प्लान किया हुआ है कि अगर इन जिम्मेदारान ने हमें रिस्पॉन्स नहीं किया तो जल्द आइंदा आने वाले दिनों में हमने धरने का प्लान किया हुआ है और अब वो इंशाल्लाह धरना होने जा रहा है। हिकिड़े पासे वफ़ाक़ी गवर्नमेंट चए थी त लाइट सरप्लस आहे, उन खां पोइ 6 बजे खां पोइ जेके तमामु दुकान मार्केटूं सॼो कारोबार बंदि आहे। एतिरी लाइट बचे थी, तंहिंखां पोइ बि 14-14 कलाक 16-16 कलाक असां ॿराड़ी में शहर जे हिकिड़े हिसे में रहूं था। मीर जो ॻोठु आहे, उन में 16-16 कलाक 14-14 कलाक लाइट कोने का। यहाँ जो क्लासेस के हवाले से स्कूल क्लासेस जो चल रही हैं, हमारे बच्चे बड़े डिस्टर्ब हो रहे हैं क्योंकि लाइट नहीं है और ऑनलाइन क्लासें चल रही हैं। जब ऑनलाइन क्लासें जब लाइट नहीं होगी तो हमारे बच्चे कहाँ से पढ़ेंगे, और ये पूरे 1-1.5-2 साल से यही चल रहा है। अगर हमारे मुतालबात इन्होंने माने तो ठीक है, लेकिन हमने एहतजाज करना है। वो हमारे प्लान में ये पहला स्टेप था हमारा, लेकिन हमने एहतजाज करना है। एहतजाज भी करेंगे, धरना भी करेंगे और बहुत कुछ करेंगे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हेस्को इंतज़ाम खे फौरी तौर अण ऐलानियल लोड शेडिंग ख़त्म करे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे। तालिब शहर, मेहरान टीवी, मीरपुर।